तूं भले केस तां हथ खणी पर मां सालार खे न छॾींदुसि। हू कातिल आहे, खूनी आहे। मां हुनखे कैफ़र जे किरदार ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। हारिस, मां बि मजबूर आहियां। तव्हां पाण मुंहिंजी मजबूरी सम्झो था। ओ मैडम, सालार जे मथां 2 खूननि जो केस आहे ऐं हिकु औरत खे बेआबरू करण जो। अगरि 10 लख बि सूबेदार वठे न त इहा बि हुनजी महिरबानी आहे। पर अदीब, ये सब केस असां ते कूड़ा आहिनि। अदा सालार अहिड़ो कुझु बि न आहे कयो। इहो त तव्हां था चओ न, पर जिन केस दाख़िल करायो आहे न उन्हनि वटि पक्का सबूत आहिनि। अदी, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो। मां कंहिं ते बि बार थियणु नथी चाहियां। तूं असां ते बार नाही। अड़े चरी, तूं त असांजो सॼो घर संभाले वेठी आहीं। अदी, बसि मूंखे वञणु ॾियो। तव्हां अहिड़ा त केस ठोकीस जो सॼी ज़िंदगी ज़मानत ई न थियसि। तूं फिक्र ई न कर रहिस। खून जो केस तो हणासि। असुल 10 साल ज़मानत ई कोन थींदसि। पर 2 खूननि जे केस में छा गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत थी सघे थी? इहो अवां फिक्र न कयो। 1-2 नुक़्तनि सां ई मां FIR जो रुख ई मटाए छॾींदुसि। बसि रुॻो तव्हां वकील जो बंदोबस्तु कयो। मां उमेद कयां थी त सुभाणे ताईं सालार घर अची वेंदो। इंशाअल्लाह शाम ई सालार घर अची वेंदो। मेरो मूंखे ईअं थो लॻे ॼण तूं मुंहिंजे साहनि में समाइजी वई आहे। प्यार थी वियो अथई छा मूंसां? हा, प्यार थी वियो आहे। बसि हिकु वॾेरी सां प्यार करण जो अंजाम ॼाणी थो? हा, आउं ॼाणा थो। वॾेरनि जे हथां मारिजी वेंदुसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।